नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में ख़बर ॾींदा हलूं त सीतारोड ڀرسان हासिल चانڊيو में افسوسناڪ वाक़ियो पेश आयो है। घर में बाहि लॻण सबबि 2 मासूम ॿारड़ा सड़ी विया आहिनि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त संदसि घर जो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहिनि। बनी थोरो आहे वेठो थी खाट हासिल चانڊيو जे विच ते बटन नंबर माना लिखा फोन आई करे इलियास वारे में घर के ॿार सोचदा 2 बजे आयासीं। ॻोठ जा माण्हू बि मिट थी त असां अॻे पातल जेसीं असां आयासीं बाग विसामी वई पोइ आई ॻाल्हि ॿारनि बचनि चयो त असांजा नंढा नींदर छोकिरियूं खोलिया पलाल पियो जॻह अंदरि ही वेठा खेॾंदा रांदि करे हुनजे हथनि में जीअं कारणूं रांदीका हुया रांदीकनि जे खेॾण जे वजह पोइ हुननि वटि माची थियो। सौट जा पुट आहिनि, असांजे हल्दू ॾिठोसीं, असां पातासीं, असां शुरूआत में अची माल कढियोसीं, पोइ भाउ घणी थी वई, पोइ घरों ॿारनि चयो त असांजा मासूम ॿ कोन था नज़र अचनि, पोइ असांजी भाउ मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।